चना वरी भी कमाई तो न बनी पर को महात्मा साधु सतगुरु जंहिंजो कॾहिं न कॾहिं तुंहिंजे मन में यादगिरो ईंदो हे मिले त मिल न त कर प्रिंस दी पचार इन्ही ॿिन्ही का धार जो कादर न करे कंहिंखे जा मिली वठ या यार जी पचर में रहो चवंदा इहा बि बंदी आहे अॼु असांजा लखे माण्हू प्रेमी सवे हज़ारे जाने साथ संगत में जमा आहिनि इहा बंदगी आहे इबाबत आहे हे बंदगी आहे ये हज़ूर जन चवंदा अगरि मन लॻे या न लॻे उहो लॻाइण जी चाबी सतगुरु वटि आहे सतगुरु हथ कुंजी होर दर खोले न आहे गुर पूरे भाग मिला वञा चवंदा तव्हां पंहिंजे फ़र्ज़ अदाई निभायो सतगुरु पंहिंजो कमु करे रहियो आहे उहो दातार ॿिन्ही हथनि में दान जॾहिं बि बीठो आहे पर असांखे वठण जो ढंग न आहे ये होत त ईंदे पाण पर तूं बि त कुझु अॻु भरो थी मतां चवी बलोच त हिन कमी कुझु न कयो तंहिं करे कुझु करणी कुझु कर्म गत कुझु पूर्व लिखे का लेख करण सुठे में सुठो आहे कुझु तक़दीर क़िस्म जे हवाले रखे करे हर चीज़ खे तव्हां सतगुरु वारो वचन श्रेष्ठ उत्तम सम्झी करे उहो कमु कयो पर असीं कई महीना गुज़री था वञनि ॾींहं गुज़री था वञनि असां कॾहिं वियो नथा छो त असांजी पहाड़नि में ॼण को पारो पइजी वियो आहे।